बाढ़े रिपोर्टर 27वीं आईनी तरमीम ऐं सिंध मां क़ौमी कारकुननि खे खंभे गुम करण ख़िलाफ़ जीअं सिंध क़ौमी पार्टी पारां मरकज़ी वाइस चेयरमैन कामरेड मोहम्मद अली ख़ुश्क जी अॻवानी में टाउन हॉल अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें शहर जे सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि कामरेड असगर नूनारी अब्दुल सत्तार मंगी, मोहकमुद्दीन झुणे जो अली दोस्त सियाल मौला बख्श फुलपोटो ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते कामरेड मोहम्मद अली ख़ुश्क ऐं ॿियनि अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ हमेशह सिंध दुश्मन मंसूबा पेश करे सिंधी क़ौम ऐं सिंध जे वसीलनि खे नुक़सान पहुचाइण जी नाकाम कोशिश कई आहे। हुननि चयो त सिंधु दरिया ते धाड़े ऐं कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जूं ज़मीनूं हड़प करण वारनि मंसूबनि जी नाकामी बाद हाणे वफ़ाक़ी हुकूमत बौखलाइजी 27वीं आईनी तरमीम ज़रिए सिंध खे टुकड़नि में तक़सीम करण जी साज़िश करे रही आहे, जेका कंहिं बि सूरत में क़बूल न कई वेंदी। सिंध जो हर गैरतमंद फ़र्द पंहिंजी धरती ऐं वसीलनि जी मालिकी करण ॼाणे थो। असां पंहिंजे जानियुनि जा नज़राना ॾेई सघूं था, पर सिंध धरतीअ खे टुकड़नि में तक़सीम थियण न ॾींदासीं। हुननि वधीक चयो त सिंध जे क़ौमी कारकुननि खे दहशतगर्द करार ॾेई खंबे गुम करण वारे अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। हुननि मुतालबो कंदे चयो त गनी अमान चांडियो सरमत मीराणी ऐं अली गुल सियाल समेत क़ौमी कारकुननि खे फौरी तौर आज़ाद कयो वञे, सिंध दुश्मन 27वीं आईनी तरमीम मंसूबे खे ख़त्म कयो वञे। ॿी सूरत में सॼी सिंध सरापा एहतिजाज हूंदी।